مسوڀرڳڙي वेझो रेलवे फाटक मौत जी कोटकी बणिजी वियो। केतिरियूं इंसानी जानियूं ज़ाया थियण बावजूद इंतज़ामिया नोटिस ई नाहे वरितो, जे सबब सुजाण धुरियनि में ताव पखिड़िजी वियो आहे। तालके हैदराबाद बेराड़ी जे ॻोठ मुरीद सिपियो रेलवे फाटक ते दरवाज़ा न हुअण करे हादसा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। केतिरियूं इंसानी जानियूं ज़ाया थियण लॻियूं आहिनि, पर कंहिं बि नोटिस नाहे वरितो। ॻोठ मुरीद सिपियो ऐं लोरड़ा फाटक इंसानी जाननि लाइ मौत जो राकास बणियल हुजण खिलाफ समाजी अॻवाननि अमजद रिंद निसार लगारी रहमतुल्लाह सोलंकी पी नूनारी प्रीतम मेघवाणी ॿियनि चयो त मुरीद सिपियो रेलवे फाटक तोड़े लोरड़ा फाटक ते दरवाज़ा लॻल हुआ, पर चौकीदार न हुअण करे रेलवे खाते इंतज़ामिया उहे दरवाज़ा पटराए कढराए छॾिया, जे सबब फाटक तां गुज़रण दौरान ट्रेनुनि जी आमदो रफ़्ते वारा जानी नुक़सान थियनि था। हुननि चयो त कुझु वक़्त पहिरियां मरी बिरादरी जा माण्हू लाभारे खां वापसि ईंदे फाटक ते अचानक रेल अचण करे मौत जो शिकार थी विया, जे सबब हुननि रेलवे फाटकनि खे खूनी फाटकनि जे नाले सां सॾियो वञे थो। समाजी अॻवाननि रेलवे अख़्तियारनि खे अपील कई त तुर्त फाटक ते दरवाज़ा लॻाए चौकीदार मुक़रर करे क़ीमती जानियूं बचायूं वञनि।